अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पंजाब में बल्दियाती इलेक्शन नए कानून तहत थींदी। इलेक्शन कमीशन शेड्यूल वापस वठी छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान राजा जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो इजलास। पंजाब में थींदड़ बल्दियाती चूंडनि बाबति तफ़सीली गौर वीचार। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ब्रीफिंग में ॿुधायो त पंजाब असेंबली पंजाब लोकल गवर्नमेंट एक्ट 2005 मंज़ूर करे वरितो आहे। गवर्नर पंजाब उन जी मंज़ूरी ॾिनी। नओं एक्ट लागू थियण खां पोइ पंजाब लोकल गवर्नमेंट एक्ट 2022 ख़त्म थी वञे थो। उन करे हदबंदियुनि बाबति नोटिफिकेशन वापसि वरितो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त अफ़गानिस्तान सां जंगबंदी थी चुकी आहे। अफ़गानिस्तान खे ख़बर आहे त जंगबंदी जे ख़िलाफ़ वर्ज़ी ते उन्हनि जो छा हाल थींदो। कराची में गवर्नर सिंध कामरान खान टिसोरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल महिनत करे रहिया आहिनि। असांखे कामयाबी बि मिली रहियूं आहिनि। असां सभिनीनि खे गॾिजी रहण जी ज़रूरत आहे। असांजो मिशन मुल्क खे अॻिते वठी वञणु हुजे। कंहिं बि तशदुद पसंद गिरोह खे पसंद न कयो वेंदो। पंजाब हुकूमत TLP वारो मामलो ॾिसी रही आहे।